दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी अॼु जेका अपडेट तव्हां पोइ ॾिठी ऐं नेक्स्ट एपिसोड जी जेका अपडेट्स आहे अॼु उहा वरी ख़बर आहे वरी जेको आहे न कम जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शायदि ख़ुशि लाइक खे सब्सक्राइब बि लाज़मी कंदा। हलूं था अॼु जी मुख़्तलिफ़ अपडेट जी तरफ़। दोस्तों मुराद हाणे वार करण वारो आहे, ख़ासि करे तव्हां ॾिसजो त राज़न ऐं ककर वारनि जे मथां उतां जेको आहे न पंहिंजी भेण खे छॾाइण जी कोशिशि कंदो, उनखे मौक़ो मिली वेंदो छो त राज़न ककर वारा पंहिंजी जेको आहे छोकिरी खे ॻोल्हण में मसरूफ़ आहिनि। इन शइ जो मुराद तमामु जल्द फ़ाइदो खणंदो ऐं होॾां शाहनवाज़ ख़ान खे ख़बर पइजी वेंदी आहे त कादन वारे वटि छोकिरी आहे ऐं उते हू वेंदो ऐं कादन वारनि खे चवंदो इहा छोकिरी मुंहिंजे हवाले कयो। शाहनवाज़ ख़ान खे बि हू मजबूर थी पवंदा आहिनि लेकिन मना कंदा आहिनि ऐं ककर वारा बि ख़ाली मोटी ईंदा आहिनि। कादन वारा उन्हनि जे हवाले छोकिरी न आहिनि कंदा, मञींदा बि न आहिनि जो छोकिरी असां वटि आहे ऐं वरी बाद में सोडल बि वेंदो, सोडल खे मौक़ो मिलंदो, सभु नाकाम थी विया आहिनि। हाणे मां पाण खे आज़मायां ऐं उन खे बि को ख़ासि रिस्पॉन्स न मिलंदो कादन वारनि वटां। इहा छोकिरी फिरी गिरी मंसूर ख़ान वटि वञी पुॼंदी ऐं तमामु जल्द मंसूर ख़ान बि जेल खां ॿाहिरि अचण वारो आहे। ककर वारनि खे पक आहे त छोकिरी हिते ई आहे, मुराद वारनि जे हवाले मथां ही करण मुराद वारा बि हिते आया हुया ऐं ककरिया हू चवंदा तव्हांखे अजायो शक आहे, ककर चवंदो शक न आहे पक आहे, हर को तॾहिं त हिते अचे थो पियो।